ब्रेकिंग न्यूज़ दे रहे आहियूं त इलेक्शन कमीशन हैदराबाद जे समूरनि ज़िलनि ऐं कराची जे हिक ज़िले मलीर में मकानी चूंडूं मुलतवी करे छॾियूं आहिनि। ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान हैदराबाद कमीशन जे समूरनि ज़िलनि ऐं कराची जे हिक ज़िले मलीर में मकानी चूंडूं मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो आहे। हैदराबाद, टंडो अलहयार, टंडो मोहम्मद खान, दादू, ठठो, बदीन, जामशोरो, सिजावर, मलीर में बलदियाती चूंडूं मुलतवी कयूं वयूं आहिनि। कराची डिवीज़न जे ॿियनि ज़िलनि में मकानी इदारनि जी चूंडुनि लाइ पोलिंग 28 अगस्त ते ई थींदी। मकानी चूंडूं मुलतवी करण जो फ़ैसिलो सूबाई इलेक्शन कमिश्नर जी रिपोर्ट ते कयो वियो। सिंध में मकानी इदारनि जी चूंडुनि जे ॿिए मरहले जे हवाले सां इलेक्शन कमीशन DROs जी रिपोर्ट जी रोशनी में पंहिंजूं सिफ़ारिशूं इस्लामाबाद मोकिले छॾियूं आहिनि। रिपोर्ट मूजिब सिंध जे अक्सर ज़िलनि में बरसाति तबाही मचाए छॾी आहे ऐं केतिरियूं ई पोलिंग स्टेशन्स पाणी में बुॾियल आहिनि। जॾहिं त मौसमियात खाते वधीक बरसातुनि जी अॻकथी कंदे हैदराबाद डिवीज़न खे आफ़त ज़दा क़रार ॾिनो आहे।